जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था शहदादपुर खां। वहीद बागरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादपुर में अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण लाइ शहर के मुख्य चौकनि चौराहनि ते पुलिस के हाई अलर्ट कयो वियो आहे। ईद उल अज़हा के मौक़े ते कंहिं शिरपसंद की निशानदेही लाइ शहरी ताउन कनि, अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार SHO शहदादपुर मोहम्मद हनीफ महर शहदादपुर प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान कयो। हुन चयो त समाजी बुराइनि ते कंट्रोल करण लाइ मीडिया निशानदेही करे अवाम जी जान माल जो तहफ़ुज़ असांजी ज़िम्मेवारी आहे। हुन चयो त मीडिया ऐं पुलिस जे सहकार सां शहर में समाजी बुराइनि ते कंट्रोल आणे सघिजे थो। उन मौक़े ते सदर प्रेस क्लब मेहदी हसन पंवर, जनरल सेक्रेटरी कासिम कलोई, वर्किंग कमेटी चेयरमैन शाद मंगी, सरपरस्त आला नूर सिंधी, मोहम्मद इलियास खिलजी, सैयद कुर्बान शाह पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। उन मौक़े ते अब्बास सांद, असद डायरी, अली नवाज़ सरीवाल, असलम आज़ाद, रऊफ़ जान, मीर मेहताब, नवाब सांद, खादिम लाखो, हकीम मंगी ऐं ॿिया मौजूद हुआ।